गॾा मां ख़बर ॾींदा हलूं त गहगर वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ ॻोठनि आमिर कलमती, साबू ॻोठ, पीर बख्श ॻोठ, लियार ॻोठ समेत ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलियतुनि जी अणाहठ ख़िलाफ़ नजब चौक खां मुक़ामी इशारा ताईं नंढड़ो उस में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। हिननि पाणी न आहे छो भला, करबला करबला जा उबॾाड़ींदड़ नारा पिया आया। उन मौक़े ते समाजी अॻवान गुलाम नबी कलमती, अॻूणो नायब नाज़िम मोहम्मद अमीन कलमती, मीर साजिद कलमती ऐं ॿियनि मलीर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां मुसलसल 50 सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा अचूं था, पर असांखे शुरू खां नज़रअंदाज कयो पियो वञे। गहगर इंडस्ट्रियल हब आहे, पर हिते जूं हालतूं कंहिं खंडर जीअं लॻियूं पियूं आहिनि। संदन चवण हो त इलाइक़े में को बि फ़ाल स्कूल न आहे जिते असांजा ॿारड़ा बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि। संदन वधीक चवण हो त जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा असांजो एहतिजाज जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।